शाहीन पठान खे गुज़ारिश कंदुमि स्टेज ते अचनि ऐं उस्तादनि ऐं तंज़ीम जे मामले ते तक़रीर पेश कनि। शाहीन पठान मोहतरम मेहमानी गिरामी मोज़िज़ उस्ताद साहिबान ऐं प्यारा साथियो, अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु मुंहिंजो उन्वान आहे उस्ताद जी इज़त ऐं अॼोके दौर जी तंज़ीमदारी। आउं अॼु हिते कंहिं मख़सूस तंज़ीम जी नुमाइंदी तौरु न पर हिकु उस्तादणी जी हैसियत सां पंहिंजे दिल जो आवाज़ खणी आई आहियां। तारीख़ शायदि आहे त उस्ताद कंहिं बि क़ौम जो मामार हूंदा आहिनि। क़ौमूं इल्म सां ठहंदियूं आहिनि ऐं इल्मु उस्ताद जे हथ में हूंदो आहे। पर जॾहिं उस्तादनि जे नाले ते तंज़ीमूं ठहनि थियूं त कुझु ॻाल्हियूं वाज़िह थियणु घुरिजनि। मां अॼु हिन स्टेज तां उहो पैगाम सभिनी ताईं पहुचाइणु चाहियां थी त उस्तादनि जा कम करणु, उन्हनि जा जाइज़ हक़ ॾियारणु को एहसान नाहे। जेका बि तंज़ीमनि जो नालो खणी अॻियां अचे उहा यादि रखे त तंज़ीम जो मक़सदु उस्ताद जी इज़त नफ़्स जी हिफ़ाज़त करणु हूंदो आहे, खेसि पंहिंजो ग़ुलाम बणाइणु न। मां अॼु हिन स्टेज तां अॼु उस्ताद जी इज़त जो मतिलबु सिर्फ़ सलाम दुआ न आहे। असल इज़त तॾहिं आहे जॾहिं असां उस्ताद खे संदसि जाइज़ हक़ बर वक़्तु ॾियूं, यानी सर्विस स्ट्रक्चर, पेंशन, ट्रांसफर, पोस्टिंग, स्कूल जो इंफ्रास्ट्रक्चर, क्लासरूम, किताब ऐं इज़त सां जीअण जो हक़। मूं गुज़िरियल कुझु वक़्त में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जो कमु ॾिठो आहे। उन में मेरान टीचर्स एसोसिएशन सिंध जो कमु ॿियनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ ऐं साराह जोॻो लॻो। उहे सिर्फ़ बयाननि ताईं महदूद न आहिनि पर मैदान में कमु कनि था। स्कूलनि जी मरम्मत, बहितरीन उस्तादनि खे अवार्ड ॾियणु, क्विज़ मुक़ाबला, उस्तादनि जो ॾींहुं ऐं नवनि मुक़ररु थियल उस्तादनि जी पेरोल, सर्विस कंटिन्यूएशन, डिफरेंस बिल जहिड़ा मसइला हल कराइणु, ही सभु उन्हनि जी अमली कोशिशुनि जो हिसो आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि उहा आहे त उहे रिटायर थींदड़ उस्ताद खे बि न विसारींदा आहिनि। रिटायरमेंट ते उस्तादनि खे इज़त सां रुख़्सत करणु ऐं संदनि सॼी ख़िदमत जे एतराफ़ में लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड ॾियणु, हीउ अमल ॾेखारे थो त संदनि लाइ उस्ताद सिर्फ़ु हिकु मुलाज़िम न पर क़ौम जी मामार आहे। मां हिकु गैर जानिबदार उस्तादाणी जी हैसियत सां उन्हनि जी हिन ख़िदमत खे दिलि सां साराहियां थी।
तंहिं करे जेका बि तंज़ीम प्लेटफॉर्म तां अॻियां अचे उहा एहसान करण जो न सोचे पर हिकु मुक़दस फर्ज़ सम्झी उस्तादनि जी सची दिलि सां ख़िदमत करे छो त उस्ताद जी ख़िदमत ई छो त उस्ताद जी इज़त ई क़ौम जी इज़त आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।